सचो सतराम पाठ साहब सन सतराम दास मिशन की तरफा छंछरवार ते हलंदड़ SSD सत्संग जी इन प्यार भरी श्रृंखला में शामिल आहियूं। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब सन सतराम धाम राड़की साहब जी तरफा आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। सत्संग जो मकसद हूंदो आहे कुछ अहिड़ो पिरायूं ऐं पायूं जंहिंसां पंहिंजे जीवन खे सही राह ॾेई सघूं, पंहिंजी ज़िंदगी खे सही रस्ते ते हलाए सघूं। सत्संग जो मकसद आहे मालिक सां मिलण, उन सां जुड़ण, उनजे करीब अचण, उन सां हिकु थियण। पर उहो सभु थींदो तॾहिं आहे जॾहिं असां उहा राह पकड़ींदा आहियूं, जॾहिं उन रस्ते ते हलंदा आहियूं। ऐं इन करे ई असां उन सच्चे साईं जी दामन में ईंदा आहियूं त जीअं असांखे सही राह, सही रस्तो ऐं सही मार्ग मिले। ऐं जॾहिं रस्तो, मार्ग, राह इहे त सभु वो मालिक बख़्शींदो आहे या ॾींदो आहे, पर असल चीज हूंदी आहे उन तरीक़े सां पंहिंजो पाण खे हलाइण। तंहिंजे करे असां उन्हनि जी आज्ञा, उपदेश, संदेश, निर्देश जेको बि कुझु हूंदो आहे उन ते अमल करण जी कोशिश कंदा आहियूं। उनजे जीवन, उन जी रहत, उन जी हली चली ऐं उन्हनि जे ॾसल मार्ग ते अमल करण जी कोशिश कंदा आहियूं। पोइ जेकॾहिं असां उन ते सही तरीक़े सां हलंदा आहियूं त पोइ जीवन असांजो ओतिरो बहितर, खुशहाल, सवलाई ऐं चङाई सां हलण लॻंदो आहे। तंहिंजे करे असां सभु इंसान पंहिंजे जीवन खे हमेशा बहितर तरीक़े सां हलाइण चाहींदा आहियूं ऐं इन्ही करे जीअं असांजो जीवन सेट रहे, असांजी ज़िंदगी बहितर रहे। अॼुकल्ह त असां ॾिसंदासीं उन में हर ॻाल्हि जी सेटिंग ते ध्यानु ॾींदा आहियूं। जेकॾहिं घर में बि ॾिसंदासीं त टी सेट हूंदो, वाटर सेट हूंदो, सोफा सेट हूंदो, बैगनि जो बि सेट हूंदो। एसि ताईं जो सेट थी दॿनि जा बि सेट थींदा आहिनि, टे टे दॿा गॾु मिलंदा आहिनि। ऐं असां सभिनी खे उन तरतीब या सेटिंग सां रखण या ॾिसण चाहींदा आहियूं। ऐं उहो सभु वठण जे बावजूद बि असांजो जीवन अपसेट हूंदो आहे, असांजी ज़िंदगी अपसेट रहंदी आहे। तंहिंजे करे जहिड़े नमूने
असां उहो सेठ आणींदा आहियूं। तो असांखे यादि ॾियारींदी आहे असां पंहिंजी ज़िंदगी खे बि सेटिंग सां हलायूं, ज़िंदगी खे बि बहितर सां हलायूं। ऐं हक़ीक़त में ज़िंदगी खे बहितर करण जे लाइ इहे जेके असां सेट वठी ईंदा आहियूं, टी सेट, डिनर सेट, वाटर सेट, सोफा सेट, बेड सेट, अलाए छा छा हूंदा आहिनि, चयो दॿनि जो ई सेट थींदो आहे, अलाए केतिरा ई ईंदा आहिनि। हक़ीक़त में इहे असां पंहिंजी ज़िंदगी में सहायक बनाए सघूं था, उनखे बहितर करे सघूं था। आमतौर असां इंसान जेके ई आहियूं पंहिंजे अंदर में त सकून, शांती, बहितरी, ज़िंदगी जी सेटिंग उहो सभु चाहींदा आहियूं। ऐं जेकॾहिं असां गहराई सां ॾिसंदासीं, अंदर ऐं ॿाहिरि ॿई हिक ॿिए ते असरअंदाज थींदा आहिनि। जहिड़े नमूने हर एक्शन जो रिएक्शन थींदो आहे, हर अनुकूलता जी प्रतिकूलता थींदी आहे, हर अमल जो रद्द अमल थींदो आहे, साॻे नमूने असांजे अंदर ऐं ॿाहिरि जो बि उहो बराबरि रद्द अमल या रिएक्शन थींदो आहे। जेकॾहिं असांखे बहितर अंदर खे बि करणो आहे त पोइ असां पंहिंजे ॿाहिरि खे बहितर ऐं साफ़ सुथरो कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं असांजो अंदर बहितर आहे त ॿाहिरि खे बहितर कयूं, ऐं जेकॾहिं अंदर खे बहितर करणो आहे त ॿाहिरि खे बहितर कयूं। अगरि ॿाहिरि बहितर आहे त अंदर खे बहितर कयूं। इहे सभु हिक ॿिए सां गॾिजी गॾिजी हलंदा आहिनि, सभु मिली जुली हलंदा आहिनि। हक़ीक़त में असांजो ॿाहिरि जो असर बि अंदर ते तमामु गहरो पवंदो आहे। जेतिरो असांजे अंदर जो असर ॿाहिरि ईंदो आहे ओतिरो ई असर असांजे ॿाहिरि जो अंदर वेंदो आहे। असां ॾिसंदासीं जेकॾहिं असां जा कपिड़ा मेरा हुजनि या असां सनानु न कयो हुजेसीं या कंहिं जॻह ते अहिड़ी ते हूंदासीं जिते मेरान हूंदी, त पोइ जॾहिं असांखे मेरान हूंदी आहे त असां कोई बि कमु उन तरीक़े जो करे वठंदा आहियूं, किथे बि वेहींदासीं, किथे बि कंदासीं। पर अगरि पाण खे साफ़ करे साफ़ कपिड़ा पाए करे ईंदासीं त पोइ असां ॿाहिरि वेहण जी कोशिशि न कंदासीं, हेठि वेहण जी कोशिशि न कंदासीं, मिटी ते वेहण जी कोशिशि न कंदासीं, साफ़ सुथरी जॻह ते पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदासीं। जहिड़े नमूने असां पाण खे साफ़ रखंदा आहियूं त सॼो माहौल साफ़ ॾिसणु चाहींदा आहियूं। ऐं असां अगरि पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, जंहिं वक़्तु असांजो सनानु न थियल हुजे, साफ़ कपिड़ा न पातल हुजनि, ऐं उनखां बाद असां सनानु करे साफ़ कपिड़ा पायूं, बहितर माहौल में अचूं, ॾिसंदासीं उनजो असर असांजी सोच ते बि गहरो पवंदो आहे, असांजे अंदर ते बि गहरो पवंदो आहे। असांजी सोच, असांजो अंदाज़, असांजी उथी वेठी उहो सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। एसि ताईं इहो सॼो ॻाल्हाइण, खाइण, पीअण, तौर तरीक़ो, अंदाज़ उहे बि सभु बदिलजी वेंदा आहिनि। तंहिंजे करे असां जेको सत्संग जो सहारो वठंदा आहियूं, इन जो मक़सदु आहे असां अंदर ऐं ॿाहिरि ॿई बहितर थियूं, असां अंदर ऐं ॿाहिरि ॿई चङा हुजूं।
जिते सत्संग में उन सच्चे साईं जी दामन में असांखे सम्झ ज्ञान ज्ञान कुछ बि चो मिलंदो आहे। जेतिरो असां अंदर जी बहितरी ईंदी आहे ओतिरी असांखे ॿाहिरि जी बहितरी। तंहिंजे करे असां सिर्फ़ पंहिंजे ॿाहिरि ते नज़र दौड़ायूं। असां पंहिंजे घर खे ॾिसूं, पंहिंजे कमरे खे ॾिसूं। जेके असां घर में सिर्फ़ पंहिंजो जेको सामान आहे उहो सही सेटिंग सां तरीक़े सां रखंदासीं त असांखे पंहिंजो घर में एतिरो बहितर लॻंदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। हर चीज पंहिंजी पंहिंजी जॻह ते पई रहे ऐं उहो साॻियो ई सामान असां उछलाए छॾूं, कोई किथे कोई किथे कोई किथे, उनमें असां पंहिंजो पाण खे डिस्टर्ब महसूस ऐं हक़ीक़त में उनजो असर असां ते गहरो पवंदो आहे। जेकॾहिं सामान असां विघरियल पियो हुजे, बिखरियल पियो हुजे, कोई किथे कोई किथे, असां ॾिसंदासीं असांजी सोच असांजो दिमाग़ उहो बि हिकिड़ो बिखरियल बिखरियल लॻंदो आहे। पर सामान साॻियो ई खणी करे सही सही जॻह ते रखूं, असां पंहिंजो पाण खे बहितर महसूस करण लॻंदा। असांजी सोच अंदाज़ सभु कुझु उते जो उते बदिलजी वेंदो आहे। इहो ॿाहिरि जो असर असांजे अंदर हिकदमि ईंदो आहे। ऐं असां ॾिसंदासीं कॾहिं कोई इंसान अहिड़ो हूंदो आहे जंहिंखे थोरी दिमाग़ी कमज़ोरी हूंदी आहे, टेंशन हूंदो आहे, तनाव हूंदो आहे, क्रोध हूंदो आहे, कावड़ ईंदी आहे। जंहिंखे बि थोरो दिमाग़ जो मर्ज़ हुजे, अगरि उनखे कुझु बि न करायूं, उनखे सिर्फ़ पंहिंजे कमरे में या घर में चऊं तूं पंहिंजे कमरे जो सामान जेको आहे थोरो सिधो करे ठाहे रख, जॾहिं तूं थिए थोरो बिस्तरो पंहिंजो वेड़े करे ठाहे करे चादर वेड़े करे रख, जॾहिं तूं थिए बसि कंहिं महिल हुजे गिलास सामान मोबाइल तूं पंहिंजी पंहिंजी जॻह ते रख। हू कुझु बि न करे, सिर्फ़ पंहिंजो सामान पंहिंजे कमरे में घर में सही जॻह ते उहो रखे। असां ॾिसंदासीं कुझु ॾींहं जो दिमाग़ जो मर्ज़ ख़तमु थियणु शुरू थी वेंदो, हू सेटिंग हुनजी शुरू थी वेंदी, हू बग़ैर दवाउनि जे पंहिंजो पाण खे बहितर महसूस करणु लॻंदो ऐं तमामु जल्द मुंहिंजी पंहिंजी सेटिंग थी वेंदी, पंहिंजी थी वेंदी, अंदाज़ सभु कुझु बदिलजी वेंदो। तंहिंजे करे ॿाहिरि जी सेटिंग जो असर असांजे अंदर ते तमामु गहरो पवंदो आहे। ऐं जंहिं घर में जंहिं जॻह ते असां पंहिंजो सामान सिधो करे रखंदा आहियूं, उते वरी भाग ऐं क़िस्मत में वञणु शुरू थी वेंदी आहे। ईअं गंद किचिरो या हेॾा होॾा सामान बिखरियल हुजे त असां ॾिसंदा आहियूं असांजी जेतिरी सोच बदिलबी आहे ओतिरो असांजो कारोबार डिस्टर्ब सभु कुझु डिस्टर्ब थी वेंदो आहे। पर जेकॾहिं असां उनखे सही सही जॻह ते रखूं, असांजो सभु कुझु बहितर थियणु लॻंदो। तंहिंजे करे ॿाहिरि जो असर असांजे अंदर ते तमामु घणो पवंदो आहे। इन करे असां कंहिं मंदर ते कंहिं धाम ते कंहिं चङी जॻह ते वेंदासीं, उते हिकिड़ो पंहिंजो सुकून, पंहिंजी शांती, पंहिंजी खुशबू, पंहिंजी बहितरी केतिरो कुझु महसूस थींदो आहे वञण खां बाद। असांखे कोई ग़लति चीज या कुझु यादि बि कोन्हे रहंदो। उनजो कारण उहो हूंदो आहे छाकाणि उते सेटिंग सां नेम ध्यानु सिमरन हूंदो आहे ऐं हर चीज पंहिंजी पंहिंजी जॻह ते बहितर रखियल हूंदी आहे। हर को अची करे पंहिंजे सुकून सां, शांती सां, पंहिंजी सेटिंग सां, अंदाज़ सां हर को वेंदो वेंदो। उते हरूभरू हुलो गुलो या ॿियूं चीज़ूं उहे न हूंदियूं आहिनि। तंहिंजे करे माहौल
थी वेंदो आहे, सभु कुझु चङो थियण लॻे थो। तंहिंजे करे उते मालिक जी रहमत वसंदी आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे घर में बि ॿई चीज़ूं लाज़मी आहिनि। हिकु घर खे साफ़ सुथरो तरतीब सां सिंधियुनि सां रखूं, ऐं खाधो पीतो अंदाज़ तौर तरीक़ो असां थोरो बहितर कयूं, असांजो पंहिंजो पाण भाग वञणु शुरू थी वेंदो, मालिक जी रहमत अचणु शुरू थी वेंदी आहे। असांखे मेंटली पीस ईंदो आहे, सुकून शांती मिलंदी आहे, असांखे बरकत ईंदी आहे, असांखे सभु कुझु ईंदो आहे। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे सेखारींदा आहिनि शेवा भाव। ऐं शेवा जो मक़सदु हूंदो आहे, कॾहिं झाड़ू लॻाईंदासीं, कॾहिं कोई सामान खणंदासीं, सफ़ाई कंदासीं, सुथराई कंदासीं, हर चीज संभाले करे रखंदासीं। ऐं जॾहिं उहा बहितरीन क्वालिटी असांजे अंदर में ईंदी आहे त पोइ असां नेम में, ध्यान में, सिमरन में जीअं वेंदासीं त असांखे उहा बि ओतिरी सुकून, शांती, तरतीब ऐं सेटिंग सां थींदी। असां श्वास श्वास में सिमरन कंदासीं, सच्चे साईं खे यादि कंदासीं, मालिक जो जाप कंदासीं, त जेतिरो असां ॿाहिरि शेवा सां बहितर कंदासीं माहौल, ओतिरो ई उनजो असरु असांजे अंदरि वेंदो, असांजे जीवन जी सेटिंग शुरू थी वेंदी, नेम जी, ध्यान जी। ऐं पोइ जीअं अंदरि में बहितरी थी वेंदी, उहा बहितरी असां ॿाहिरि बि खिंदा वेंदासीं। ॿाहिरी चङाई असां अंदरि में खणंदा आहियूं, वरी अंदरि जी चङाई असां जिते किथे फैलाईंदा आहियूं। छाकाणि त सोच सां असां तमामु घणो कुझु करे सघूं था, हवाउनि खे शुद्ध करे सघूं था, माहौल खे बहितर करे सघूं था, कुझु बहितर करे सघूं था, ख़ुशहाली समृद्धि खे वधाए सघूं था। तंहिंजे करे असांखे ॿई हिते गॾु गॾु रखणियूं पवंदियूं आहिनि। ऐं इन करे इहे संत, इहे महात्मा असांखे शेवा, सिमरन, बहितरी सॼी सेखारींदा आहिनि। प्रैक्टिकल मिसाल, जॾहिं भगत साहब भक्ति पे कई तो जेके माण्हू अचनि पिया, कंहिंजो मुंहुं कीअं हो, कंहिंखे नक ते रुमाल हो, पोइ मुंहुं पासीरो करे अचे पियो, कंहिंजो चहिरो सही न हो, त कुझु माण्हू खे ॾिसी करे भगत साहब महसूसु कयो, कंहिंखां पुछे ॾिसी आहे ॿाहिरि छा आहे, हल्दी भगत में उनजो हिकिड़ो शख़्स आहे जेको ॿाहिरि वेंदो आहे, उनजे जिस्म मां बदबू अचे थो, ज़ख़म अथसि, ऐं केतिरो सनानु थियल आहे, मिठियूं भरियल, हिकिड़ी स्मेल जेको गिलास थिए थो अचे थो, उनखे स्मेल अचे थी करे मुंहुं पासीरो थो करे, ऐं भक्ति हलंदे और भगत साहब सभिनी खे भक्ति में बीहारियो, जेके उनजा साथी हुआ, ऐं पाण थोरो ॿाहिरि निकिरी वियो, ऐं उन शख़्स खे वठी करे इनखे वेंजारियो, सनानु वग़ैरह कराए, कपिड़ा पाराए, उनखे जेके ज़ख़्म हुया उनखे थोरो जेको बि हुयो पाउडर क्रीम कुझु बि मलम वग़ैरह लॻाए, पोइ साफ़ सुथरो कराए उनखे भक्ति में विहारे थी। ऐं जेको अचे वञे थो बिल्कुलु नॉर्मल, ऐं उहो शख़्स बि त भक्ति में वेठो, तॾहिं भगत साहब चयो शख़्सु साॻियो ई आहे, माण्हू उहो ई आहे, सिर्फ़ जेसि ताईं उहो साफ़ सुथरो न हो, एसि ताईं उनजो सभु कुझु उबतो, ऐं हर माण्हू उनखां मुंहुं मोड़े पियो, पर जीअं ई उहो मालिक जी रहमत सां सही थी आयो आहे, असां साॻिया ई आहियूं, सभु हुन सां गॾु आहियूं, उहो असां सां गॾु आहे। ऐं भगत साहब चवंदे इहो मूं पंहिंजे सचे साईं खां सिखियो, जॾहिं मां लेपो पाईंदे कीचड़ में किरियो त सचे साईं मूंखे पंहिंजी गोद में खयो, ऐं वरी कीचड़ साफ़ करे मूंखे कहिड़ो बढ़ाए छॾियो। तंहिंजे करे असां जेकॾहिं पंहिंजे जीवन मां थोरो कीचड़ कढी छॾ, थोरो ग़लति व्यवहार कढी छॾ, थोरी बहितर हालत हलूं, थोरो पंहिंजो अंदाज़ बहितर कयूं,
उथी वेठी तौर तरीक़ो ॻाल्हाइण, घर जी सफ़ाई सुथराई बहितर माहौल, चीज़ूं साॻियूं आहिनि, सिर्फ़ तरतीब सां थोड़ियूं रखणियूं आहिनि, कुझु बि कोन्हे करणो। उहो सभु कुझु बहितर थियण लॻंदो। ऐं जेकॾहिं उहे चीज़ूं सही न रखियल हुजनि, कोई किथे कोई किथे, पोइ उते पंहिंजो पाण दिमाग़ ते थकान, स्ट्रेस, तनाव, टेंशन, क्रोध, डिप्रेशन, ये सब पंहिंजो पाण पैदा थियण लॻंदा आहिनि। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे घर जी थोरी सेटिंग रखूं ऐं घर जी सेटिंग वांगुरु कुझु वक़्तु सेटिंग सां नेम सां उन सचे साईं जो नेम ध्यानु पंहिंजे घर में कयूं, असांजो जीवन टोटली बदिलजी वेंदो। असांजी ज़िंदगी में पंहिंजो पाण बहार अचणु शुरू थी वेंदी। जेके हुन पतझड़ हूंदी सभु ख़तम थींदी ऐं बहार वांगुरु असां महकी उथंदासीं। असांजो चेहरो मुस्कुराईंदो उथंदो, असांजा सभु कार्य पंहिंजो पाण थियण लॻंदा। भाग, क़िस्मत, ख़ुशी, खुशहाली सभु कुझु अचण लॻंदी। तंहिंजे करे असांजी शुरूआत शेवा वांगुरु ॿाहिरीं सफ़ाई हुजे। असां धाम ते वञूं, मंदर में हुजूं, घर में मंदर हुजे, उनखे अहिड़ो तरतीब सां साफ़ सुथरो बनाए करे वरी उहा मंदर जी ख़ूबी पंहिंजे घर में खणी अचूं। उते जेके शइ हर चीज़ पंहिंजी सेटिंग सां रखूं ऐं असां ॾिसंदासीं थोड़नि ॾींहंनि में असांजे घर जी खुशहाली शुरू थी वेंदी ऐं जेको सुकून, शांती, बहितर सोच ईंदो, असां जीअं नेम ध्यान में वेहींदासीं, असांजे अंदर खे एतिरो शुद्ध ऐं पवित्र थींदो जो वरी उहा पवित्रता ई सभु खे बहितर करे छॾंदी। असांजो घर सदाई बहकी उथंदो, प्यार ऐं मोहबत जो गहवारो बणिजी वेंदो। पर उनजे लाइ असांखे पाण धोइणो ज़रूरु पवंदो। जीअं सचे साईं भगत साहब कया, भगत साहब उन कोड़ी खे धोई साफ़ कयो। असां हिते थोरो पंहिंजो पाण खे साफ़ कंदासीं, बहितर अंदाज़ पंहिंजो अपनाईंदासीं त सभु कुझु बहितर थियण लॻे। तंहिंजे करे सत्संग जो मक़सदु हूंदो आहे जीवन जी सही कला, सही अंदाज़, सही रहण जो तरीक़ो। छड़ा सत्संग में अॻिते वधी असांखे उन सचे साईं सां मिलणो आहे, उनजी रहमत खे पाइणो, पर मिलण जे लाइ थोरो तरीक़ो ज़रूरु हुजणु खपे। असांजो नेम, ध्यानु, सिमरन, साफ़ सुथरो माहौल हूंदो त पोइ असां सुकून सां वेही नेम ध्यानु बि कंदासीं ऐं सभु कुझु बहितर थियण। सचे साईं भगत साहब त ॿियनि खे साफ़ कयो, असां पंहिंजो पाण खे त साफ़ कयूं, पंहिंजो पाण खे त ठीकु कयूं, पंहिंजो अंदाज़ त सही कयूं। असां घर, परिवार, माहौल, मुआशिरे में ॾिसंदा आहियूं त भई असांजी टोटली एनर्जी नियर अबाउट असांखे ॿियनि खे सेट करण, ॿियनि खे सुधारण में, ॿियनि खे चवण में लॻंदी आहे, पर पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा। तूं ही कर, तूं ही न कयो आहे, तोखे ही करणु खपे। पहिरियों असां ॾिसूं त असांखे छा करणु खपे, असांखे कीअं हलणु खपे। असां मां हर हिकु जॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसंदो, पंहिंजो पाण खे सही कंदो, सॼो घर, माहौल, मुआशिरो सभु कुझु सही थी वेंदो। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं असांखे पाण संवारण, पाण बणाइण सेखारे। असां थोरो पंहिंजो पाण खे घर ते तवजा ॾियूं, घर जे मंदर में वेही, धाम ते वञी सुकून शांति सां रहूं, माहौल खे साफ़ सुथरो कयूं। असां ॾिसंदासीं कुझु वक़्त में असांजो अंदर ऐं ॿाहिरि ॿई बहकी उथंदा। अंदर जो सुकून ऐं शांति ऐं ॿाहिरि जी ख़ुशी ऐं खुशहाली असांजे चेहरे मां बहकणु शुरू थी वेंदी। असांजो चेहरो, असांजो अंदाज़ सभु कुझु उन मालिक उन सचे साईं जी रहमत सां भरिजी करे उथंदो। सो अॼु इन प्यार भरी घड़ियुनि में जेको पाण सभिनी खे सिर्फ़ु अंदर ऐं ॿाहिरि थोरो बहितर करणु सेखारे थो, सो उन प्यार भरे मौक़े ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर, उन मालिक दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे
अड़ी सुम्मत रहमत बख्शे जो नाम ध्यान शेवा सिमरन सां जुड़ी करे सब बेहतर व्यवहार कदे सब कुछ बेहतर थींदे उन सच्चे साईं जी रहमत के पाईंदा हलूं जी रहमत जा पात्र बन स्वाजी हिन शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं वाधाई सचो सतराम सचो सतराम सचो सतराम।